अस्सलाम वालेकुम आरबीएस बिजनेस रिसर्च एकेडमी में मां तव्हां सभिनी खे भलीकार चवां थो। अॼु ही वीडियो लेक्चर नंबर आहे 36 यानी 36 जंहिंमें असां डिस्कस कंदासीं SmartPLS 4। इन खां अॻु में जेके मुंहिंजे वीडियोस आहिनि उन ते मां जेको कमु कयो आहे उहो या त 3.7 आहे या जेको 3.99 आहे ऐं ही हिकिड़ी ब्रांड न्यू जेको सॉफ्टवेयर जो वर्जन आयो आहे SmartPLS 4 जंहिंमें जेको हिन जो अर्ली हिकिड़ो वर्जन ॾिनो वियो आहे जंहिंजी मां सम्झुमि त इहो शइ तव्हां ज़रूरु डिस्कस कजे छो हिन में काफ़ी ज़बरदस्त जेके आहिनि से फीचर्स ॾिना विया आहिनि। इन हवाले खां ही जेकी कंपनी जी ऑफिशियल वेबसाइट आहे जंहिंसां में कुझु शयूं मां तव्हांखे ॾेखारणु चाहियां थो जंहिंमें सभ खां पहिरियों आहे त SmartPLS 4 अर्ली एक्सेस। ठीकु आहे ऐं इन खां पोइ ही जेको आहे उहो 64 बिट में बि अवेलेबल आहे 32 बिट में बि अवेलेबल आहे ऐं ॿियो हिन में ही आहे you can use SmartPLS with your purchase license immediately। तव्हांजो SmartPLS फ्री वारो जेको की आहे उहो तव्हांजो परचेस थियल आहे त तव्हां ऑटोमेटिकली तव्हां उहा की हणी करे तव्हां जेका SmartPLS 4 इस्तेमालु करे सघो था। मूं बि ईअं कयो आहे, मूंखे पूरो परचेस वर्जन आहे इन करे मां जी की हिन में विधी त SmartPLS 4 जेको आहे उहो मुंहिंजो एक्टिवेट थी वियो। अच्छा, इन खां पोइ मां तव्हांखे उहो बि हली था ॾेखारियो, मां तव्हांखे ॾेखारियो त कहिड़ा कहिड़ा नवां ऑप्शन्स जेके आहिनि इन में आया आहिनि। ऐं इन खां अलावा ॿियो आहे त अल्टरनेटिवली इन खां अलावा यू कैन यूज़ टेस्ट यानी तव्हां इन जो स्टूडेंट वर्जन या प्रोफेशनल ट्रायल वर्जन बि तव्हां इन जो जेको आहे इस्तेमालु करे सघो था। हाणे हिन में जेको स्टूडेंट वर्जन आहे उहो बिल्कुलु फ्री आहे लाइफ टाइम, पर हिन जी हिकिड़ी रिस्ट्रिक्शन दी आहे, मेजर रिस्ट्रिक्शन दी आहे त जेके ऑब्जर्वेशन्स जेके डेटा आहे उहा 100 खां मथे ई जेको आहे उहो क़बूल कोन कंदो आहे, उन तव्हां नथा कमु सघो। 99 ताईं मैक्सिमम तव्हां कमु करे सघो था। ऐं ॿियो आहे प्रोफेशनल ट्रायल लाइसेंस आहे जेको महीनो तव्हांजो हलंदो उन खां पोइ एक्सपायर थी वेंदो। सो इहे ॿ शयूं आहिनि। ऐं इन खां अलावा थोरो सां हेठि हलूं त मां तव्हांखे ॾेखारींदो हलां, थोरो हेठि हलूं, हिते हा हिते अची वियासीं त हाणे हिन में असां जेको आहे उहो आहे त हीअ ऑफिशियल रिलीज़ आहे जेको आहे अगस्त 15 ते थींदो। ठीकु आहे, अञा हिन में जेको आहे कुझु 1.5 महीनो खनि पियो आहे, पर हुन खां अर्ली हिन इहो वर्जन ॾेई छॾियो आहे त जीअं हिन में बीटा वर्जन लाइक ईअं सम्झो त जंहिंमें की हिन में को अहिड़ा इशू अचनि था त जेको फाइनल जेको ऑफिशियल रिलीज़ हुन खां अॻु में इहे सभु मसइला हल थी वञनि। जेका बि हिन में कोई कमियूं कोताहियूं आहिनि त जेके यूज़र्स आहिनि जीअं असां तव्हां यूज़ कयूं था त उहो इन में को अहिड़ो इशू अचे थो त उहे इशूज़ हल थी सघनि। ऐं इन खां अलावा ही जेको ॾाढो वंडरफुल जेको असांजो इंटरफेस आहे यानी कि डैशबोर्ड चऊं, ही असां इंटरफेस आहे जेको SmartPLS 4 जो आहे। हिन खां पोइ SmartPLS 4 ते हलंदो त मां तव्हांखे इन ॾेखारींदो इन ते कीअं कमु कजे, कहिड़ा कहिड़ा नवां फीचर्स इन में जेके आहिनि उहे दस्तियाब आहिनि असांखे। इन खां पोइ अॻिते हेठि हलूं था त हिन में कुझु हाईलाइट्स आहिनि जेके SmartPLS 4 में अवेलेबल आहिनि जेके SmartPLS 3 में न हुया। तो उन में सभ खां पहिरियों आहे GUI ग्राफिकल यूज़र इंटरफेस जेको आहे नओं आहे, काफ़ी नयूं शयूं आयूं आहिनि ऐं सिग्निफिकली इम्प्रूव परफॉर्मेंस ॾाढी इम्प्रूव थी वई आहे। ऐं हिन में ॾाढो ज़बरदस्त फीचर इहो आहे त अॻु में असां सिर्फ़ु CSV फाइल यानी एक्सेल जंहिंमें असांजो एक्सटेंशन CSV हुयो उन ते हुयो, पर हाणे उन सां अलावा एक्सेल जो ॿियो जेको XLSX फॉर्मेट आहे उन खां पोइ SPSS डेटा इहो बि क़बूल करे थो। ॾाढो ज़बरदस्त इहा सहूलियत अची वई। ऐं उन खां मल्टीपल रेगुलेशन तव्हां हिन में करे सघो था। तव्हां हिन में जेको आहे सो गाइसन कबूला करे सघो था जंहिंमें असां एंडोजेनिटी असां चेक कंदा आहियूं। प्रोसेस मैक्रो उहो बि तव्हां हिन में करे सघो था। उहो प्रोसेस असां जेको आहे SmartPLS में बि करे सघूं पिया, पर हाणे तव्हां उहो साॻियो ई एनालिसिस तव्हां हिन में बि करे सघो था। ऐं हिन में ॿियूं खोड़ सारियूं सहूलियतूं हिन में अची वियूं आहिनि। सो ही कुझु नवां फीचर्स आहिनि जेके SmartPLS 4 में आहिनि। हाणे अचो त असां पंहिंजे डैशबोर्ड ते हलूं था यानी SmartPLS 4 जे इंटरफेस ते था हलूं। अचो था हलूं दोस्तो, हाणे असां SmartPLS 4 जे डैशबोर्ड ते असां अची वियासीं। हिन में जेके मुख़्तलिफ़ ऑप्शन्स आहिनि मां इन्हनि ऑप्शन सां मां तव्हांखे मुतारिफ़ कराईंदो हलां। त सभ खां पहिरियों ही आहे वेलकम टू SmartPLS 4। ठीकु आहे, हाणे हिन में ॿुधाए त SmartPLS 4 कंप्लीटली न्यू डेवलपमेंट आहे जंहिंमें काफ़ी सुठा फीचर्स आहिनि जेके तव्हांखे हैरान करे छॾींदा। उन फीचर्स जे बारे में तव्हां ॼाणो था त तव्हांजी वेबसाइट ते वञो। हाणे उन वेबसाइट ते असां हाणे थी आया आहियूं। ॿियो हिन में अहम कमु आहे उहो आहे वर्क स्पेस। यानी त हिन में वर्क स्पेस जो मक़सदु इहो आहे त तव्हांखे जेको प्रोजेक्ट क्रिएट कयो था उन लाइ हिकिड़ो तव्हांखे फोल्डर क्रिएट करिणो पवंदो, जंहिं फोल्डर खे ही वर्क स्पेस चए थो, जंहिंमें बि जेको बि तव्हांजो कमु आहे उहो तव्हांजो उन में सेव थी वेंदो। ठीकु आहे, ऐं उन खां पोइ जीअं तव्हां ॾिसो था मुंहिंजा 2 वर्क स्पेस क्रिएट थियल आहिनि जंहिंमें जेको आहे हाणे इन वर्क स्पेस में तव्हां केतिरा बि करे सघो था हिन में, पर जेकर तव्हां हिनखे स्विच करणु चाहियो था त तव्हां हिनखे क्लिक कंदो त तव्हां स्विच थी वेंदो हुन ते।
यानी ऐं उनखे तव्हां ॿिए खे कंदो त तव्हांजे यानी तव्हां जेतिरा बि वर्क स्पेस क्रिएट थियल था हर हिक खे स्विच करे तव्हां उन ते पुॼी सघो था। ठीकु आहे। ऐं जेके तव्हां पंहिंजो इनखे वर्क स्पेस खे क्रिएट करणु चाहियो घुरो था त इहो तमामु आसान आहे। जस्ट तव्हां क्लिक कंदो त नओं जेको आहे ब्राउज़िंग लाइ तव्हांखे खुली ईंदो त तव्हां उते वञी करे तव्हां को बि हिते पंहिंजो फोल्डर क्रिएट करे ऐं उन फोल्डर सिलेक्ट करे ऐं तव्हां हिते क्रिएट करे सघो था। पर मुंहिंजा ॿ बि क्रिएट थियल आहिनि। ऐं इन खां पोइ थोरो असां अञा हेठि हलूं त जीअं SmartPLS 3 में हुयो त उन कुझु सैम्पल प्रोजेक्ट असांखे ॾिना हुआ। हिन में बि साॻा ई सैम्पल प्रोजेक्ट आहिनि। उन में तव्हांखे केॾे यादि हुजे त हिकिड़ो सैम्पल प्रोजेक्ट हो कार्पोरेट रेपुटेशन ऐं जेको आहे एडवांस कार्पोरेट इहे ॿ हुया। पर हिन में हिननि काफ़ी ॿिया नवां बि ॾिना आहिनि। मिसाल ही यूरोपियन कंज्यूमर सर्टिफिकेशन आहे ऐं टेक्नोलॉजी एक्सेप्टेंस मॉडल आहे। ऐं इन खां अलावा जेको आहे असांजो रेगुलेशन आहे एंड प्रोसेस इहे कुझु मॉडल आहिनि जेके तव्हां आराम सां इंस्टॉल करे तव्हां इन ते कमु करे सघो था। ठीकु आहे। ऐं इहे कुझु हुया। ऐं इन खां अलावा असांजा ॿिया जेके ऑप्शन्स आहिनि उहे हिन में खां पहिरियों ऑप्शन आहे न्यू प्रोजेक्ट। जीअं SmartPLS 3 में असां नओं प्रोजेक्ट ते कमु करूं पिया त उहो साॻियो ई इहो तव्हांखे ऑप्शन ॾिनल आहे। ऐं इन खां अलावा ॿिया जेके ऑप्शन SmartPLS SEM जेके तव्हां अप्लाई उहो तव्हांजो हिन में अची वियो। मिसाल ही PLS तव्हां रन करणु चाहियो था त ही अची वियो। पर इन खां अलावा तव्हां रेगुलेशन करणु चाहियो था या प्रोसेस जेको आहे उहो उन ते कमु करणु चाहियो था त उन लाइ ही हर ऑप्शन्स आहिनि। ठीकु आहे। प्रोसेस ऐं रेगुलेशन ते तव्हां ॿी वीडियो मौजूदु आहिनि उनमें तव्हां ॾिसी वठो। पर हिन वीडियो में सिर्फ़ु थोरो असां कमु कंदासीं SmartPLS SEM ते। ठीकु आहे। उन खां अलावा तव्हां को बग आहे को नओं फीचर तव्हां रिक्वेस्ट करणु उहो बि तव्हां हिन में एड करे सघो था। ऐं उन वांगुरु हिन में आर्काइव बि आहे। हाणे हिन में जीअं त कोई बि कोन इनखे आर्काइव 0 आहे। ठीकु आहे। ऐं इन खां अलावा तक़रीबन साॻियूं शयूं आहिनि SmartPLS में। हिन में स्विच लाइसेंस आहे जेको आहे कंजप्शन केतिरी मेंबर ऐं कुझु शयूं आहिनि। ऐं फाइल में बि असांजो तक़रीबन साॻियूं शयूं आहिनि। ऐं जेको आहे सिर्फ़ु इन में जेके असांखे कुझु शयूं अचे थो उहो इहे आहे त जेको हिन में अचे थो SmartPLS रेगुलेशन ऐं प्रोसेस खां अलावा तक़रीबन सभु साॻियूं आहिनि जीअं तव्हांजे SmartPLS 3 में हुयो। ठीकु आहे। हाणे असां पंहिंजो कमु शुरू कयूं था। सभ खां पहिरियों असां वेंदासीं न्यू प्रोजेक्ट में। जीअं न्यू प्रोजेक्ट में तव्हां खां पुछो नालो छा था ॾियणु चाहियो असां SmartPLS 4 असां नओं प्रोजेक्ट क्रिएट करणु चाहियूं था। जीअं तव्हां इनखे क्रिएट कंदव त तव्हां ॾे ही कुझु शयूं इंपोर्ट डेटा फाइल एंड क्रिएट मॉडल साॻियो ई SmartPLS 3 वांगुरु। ठीकु आहे। असांखे सभ खां पहिरियों डेटा खे क्रिएट इंपोर्ट कराइणो आहे। डेटा खे इंपोर्ट करण जे लाइ जीअं तव्हां कंदव त तव्हांखे हिन में ॾाढो ज़बरदस्त फीचर हिन ॾिनो आहे जंहिंमें आहे त ही जेको अॻु में जेको CSV फॉर्मेट तव्हांखे यादि आहे त उहो ही एक्सेप्ट कंदो एक्सेल में। ठीकु आहे। पर हाणे CSV सां गॾोगॾु TXTB.SAB यानी जेको आहे SVSS फाइल आहे XLS ऐं XLSX इहे बि इनखे एक्सेप्ट करे थो। अने हेठि वञो त तव्हां ॾिसो CSV बि अची वियो ऐं IB SVSS बि अची वियो। अॻु में छा हूंदो SVSS जेको कमु कंदा हुआसीं उहो डेटा कॉपी करे वरी असां खणी वेंदा हुआसीं या उन मां ई असां इंपोर्ट करे एक्सेल में खणी वेंदा हुआसीं। उहा डेटा बि इनखे खणी ईंदा हुआसीं SmartPLS। पर हाणे इहो असांजो डायरेक्ट मसइलो हल थी वियो ऐं डायरेक्ट इहो जेका SVSS वारी फाइल ख़ुदि ई खणी वठी थो। तव्हां सिलेक्ट कयो ऐं तव्हां इनखे ओपन कंदो ऐं डेटा फाइल खुली थी। जीअं डेटा फाइल खुली थी त उनजा जेके मुख़्तलिफ़ जेके कुझु डिटेल आहे उहो तव्हांजे साम्हूं अची वेंदो। तव्हां डेटा खे रीड करे रहियो आहे। थोरो इंतज़ारु करिणो पवंदो। हिन वक़्तु डेटा रीडिंग थी रही आहे। ॾिसो केॾो सुठा फीचर्स हिन में आहिनि त प्रोग्रेस बार बि हिन में आहे। 257 रिकॉर्ड्स आहिनि असांजा ऐं जंहिंमें 3 असांजा 35 इंडिकेटर्स आहिनि। ही 35 इंडिकेटर्स अची विया। हाणे असांजी डेटा कंप्लीटली जेका उहा असांजी इंपोर्ट थी चुकी आहे ऐं हिन डेटा में ही प्रोजेक्ट जो नालो आहे ही डेटा फाइल जो नालो आहे। 256 तव्हांजा केसिस ऐं 35 तव्हांजा इंडिकेटर्स। 35 इंडिकेटर्स जो मक़सदु इहो आहे त तव्हांजे क्वेश्चन जेका सवाल आहिनि इन खां अलावा जेका डेमोग्राफिक इंफॉर्मेशन उहो थोरो 35 आहिनि। हाणे ही ID आहे। मां ID लिखी छॾी जेका मैट्रिक आहे ऐं जंहिंमें मैक्सिमम 1 आहे ऐं सॉरी मिनिमम 1 आहे 1 आहे ऐं मैक्सिमम 257 आहे। ठीकु आहे। त उन में असांजा 257 रिकॉर्ड्स आहिनि। इंडिकेटर 257 आहिनि। 257 ॾिसो अचे थो। हाणे पर हिते त ॾिसो त केसिस 256 आहिनि। हिते 257 इन करे हिकिड़ो जेको ID जो आहे इन करे 257 थी विया। उन खां पोइ QPE1 खां QPE4 इहे तव्हांजा 4 जेके आइटम आहिनि कंस्ट्रक्ट जो नालो आहे क्वालिटी ऑफ फिजिकल एनवायरनमेंट। उन में 4 सवाल आहिनि ऐं हर हिकु जेको आहे उहो जीअं त मुंहिंजो 5 रिकॉर्ड्स स्केल ते कमु थियल आहे इन करे मिनिमम 1 आहे ऐं मैक्सिमम 5 आहे। ठीकु आहे। अच्छा जेके तव्हां हिनखे कन्वर्ट चेंज करणु चाहियो था मैट्रिक मां तव्हां ऑर्डिनल कैटेगोरिकल बि त उहो बि करे सघो था। लेकिन तव्हांखे यादि त असां SmartPLS उन में SPSS में कमु कंदा त उन में असांखे 3 मिलंदा आहिनि
उनमें असांखे स्केल मिलंदो आहे, ऑर्डिनल एंड नॉमिनल मिलंदो आहे। त हिन में असांखे इहे तरीक़े सां मिली रहियो आहे। पर असांजी मैट्रिक जेकी डेटा आहे क्वालिटी फिजिकल एनवायरनमेंट, इन करे असां हेठि वञूं त असांखे ओतिरा ई सभु असांजा पंटीह असांखे मिली विया। ठीकु आहे। पास्ट एक्सपीरियंस असांजो 1 to 2 आहे ऐं एज असांजी 6 कैटेगरीज़ आहिनि। लेकिन हाणे इन डेटा खे तव्हां कंपेयर बि करे सघो था पंहिंजी क्वेश्चन सां, छा असांजे सभु शयूं सही आहिनि, किथे को ग़लती, किथे को आउटलायर त कोन्हे। ऐं उन खां पोइ हीअ आहे ॿुधाए थो त भाई स्मार्ट पीरियड जेका बि डेटा मिसिंग हूंदी, जिते कुझु बि न हूंदो, हीअ उनखे मिसिंग वैल्यू पढ़ंदो। ठीकु आहे। जेको इम्पीटी हूंदो तव्हांजो सेल, उनखे हीअ मिसिंग पढ़ंदो। हाणे उनखे तव्हांखे कुझु न कुझु मार्कर ॾियणो। मिसाल मां मार्कर -9, जिते बि -9 हुजे उहो असांजो मिसिंग डेटा। जीअं त हिन में कंहिं क़िस्म जो का बि मिसिंग वैल्यू कोन्हे, इन करे असां हिनखे कोन था ॾियूं मार्कर। हाणे उन खां पोइ असांखे इम्पोर्ट था कयूं। हाणे असांजो बेसिक स्टेटिस्टिक जेकी अची वियूं असांजो, हाणे हिन में तव्हां ॾिसो था त हीअ असांजो फाइल जो नालो आहे, जंहिंमें 257 रेकॉर्ड्स आहिनि। ठीकु आहे। ऐं इन खां अलावा असांजो जेको आहे हीअ असांजो नेविगेशन आहे, जंहिंमें असांखे 3 शयूं मिलनि थियूं। इंडिकेटर आहे, इंडिकेटर कोरिलेशन ऐं डेटा ग्रुप। साॻियो ई जेको स्मार्टPLS 3 वांगुरु हुयो, पर हिते असां सिर्फ़ु इंडिकेटर खे ॾिसूं था ऐं डेटा ग्रुप ऐं ही ॿ जेके एक्टिव आहिनि। पर जेको असांजो ग्रुप आहे उहो इनएक्टिव आहे, छो असां हिनखे ग्रुप कोन ठाहिया, इन जे करे इनएक्टिव आहे। अच्छा, हाणे 35 इंडिकेटर्स आहिनि, 257 के 0 मिसिंग वैल्यू आहे। जेके तव्हां हिनखे ज़ूम करणु घुरो था त तव्हां हिनखे डेटा खे ज़ूम बि करे सघो था। कॉपी फाइल एक्सेल फाइल खे तव्हां हिनखे एक्सेल में बि कॉपी करे सघो था। ठीकु आहे। अच्छा, हाणे ही तव्हांजा नेम्स अची विया। ही नंबर केतिरो आहे हर हिक जो, ऐं ही टाइप कहिड़ो आहे, मैट्रिक जेको आहे मिसिंग केतिरा आहिनि, ऐं ही मीन आहे, मीडियन, स्केल, मिनिमम, मैक्सिमम, ऑब्जर्वर्ड, मिनिमम मैक्सिमम तव्हांजो केतिरो आहे, स्टैंडर्ड डेविएशन तव्हांजी केतिरी आहे। त जेके बि असांजूं बुनियादी शयूं जेके स्टेटिस्टिक आहिनि, उहे सभु शयूं असांखे मिली थियूं वञनि। जीअं तव्हांजो हुन में ॾिठो हुयो जेको स्मार्टPLS 3 में बि असांजो इहो ई हुयो त जेकी बुनियादी शयूं असांखे मिली वञनि थियूं, त हिते बि तक़रीबन साॻियूं शयूं असांखे मिली रहियूं आहिनि। स्क्यूनेस आहे, कर्टोसिस आहे, स्टैंडर्ड डेविएशन आहे, एतिरो तव्हांखे बुनियादी शयूं मिली वियूं। हाणे असां हलूं था वापसि। ठीकु आहे। हाणे ही वापसि असां वेंदासीं त इन लाइ असांखे जेको आहे, हाणे पर हिते तव्हां ही सेटअप आहे ऐं ही एड ग्रुप, जेके तव्हां ग्रुप एड करणु चाहियो था, जनरेट ग्रुप तव्हां क्रिएट कंदा या इनखे एक्सपोर्ट करणु चाहियो था, हिन जेको आहे डिस्क्रिप्ट स्टेटिस्टिक ते तव्हां उहो बि करे सघो था। एक्सेल में फॉर्मेट बि करे सघो था, CSV में बि करे सघो था। पर बहरहाल असां इंतज़ार कयूं। अच्छा, ॿियो आहे इंडिकेटर कोरिलेशन। त हर हिकु जो कोरिलेशन तव्हांजे साम्हूं अची वियो ऐं तव्हां हिनखे ज़ूम करे तव्हां हिकु शइ खे चेक बि करे सघो था। ठीकु आहे। असां वापसि हलूं था। डेटा जो ओवरव्यू असांखे मिली वियो ऐं हाणे असां वेंदासीं क्रिएट मॉडल। क्रिएट मॉडल करे असांखे ॿुधाईंदो त उनजो नालो तव्हां कहिड़ो आहे। स्मार्टPLS 3 में बि इहा ई ॻाल्हि करे पियो। ठीकु आहे। हाणे असांजो आहे, अच्छा, प्लीज़ चूज़, तव्हां छा था करणु चाहियो, रेग्रेशन प्रोसेस, या हिन में असां सिर्फ़ु PLS-SEM करणु चाहियूं था। इन करे असां ॾींदासीं SmartPLS 4। ठीकु आहे। असां हिनखे सेव करे वरितोसीं त असांखे हाणे मॉडल आहे जेको जॻह स्पेस मिली वेंदो। अच्छा, हाणे असांजो कैनवस क्रिएट थी वियो, जंहिंमें असांजो पूरो मॉडल जेको असां डिज़ाइन करे सघूं था एक्ज़ैक्टली स्मार्टPLS 3 वांगुरु। त हाणे इन में सभ खां पहिरियों तव्हां ॾिसो था त ही बेक आहे, तव्हां बेक वापसि वञणु चाहियो था, सेव तव्हां हिन करे सघो था, कैलकुलेट यानी जेके बि तव्हां जूं टेक्निक्स तव्हां रन करे सघो था, सिलेक्ट आहे, रिटर्न वेरिएबल आहे, कनेक्ट करे सघो था, क्वाड्रेटिक इफेक्ट आहे, मोडरेटिंग इफेक्ट आहे, कैज़न कपूल आहे, जेको असांजो कमु ईंदो आहे, जेको आहे कंस्ट्रक्ट जी एंडोजेनिटी खे चेक कंदा आहियूं, को कमेंट रखणु चाहियूं था या को डिलीट करणु चाहियूं था, इहे सभु ऑप्शन असांजे साम्हूं आहिनि। त सभ खां पहिरियों असां पहिरियों जीअं एक्ज़ैक्टली तव्हां हुन में कमु कयो पियो त रिटर्न वेरिएबल खे तव्हां कंदो त रिटर्न वेरिएबल थी थो, या हेॾो तव्हां हिनखे सिलेक्ट कयो QPE1 खे वठी करे ऐं QP4 ताईं हिनखे सिलेक्ट करे ॿाहिरि खणी ईंदो त पुछंदो या नालो ठीकु आहे, इहो ठीकु आहे त पोइ चए थो त प्लीज़ अल्टर इंटर फॉर, हिनखे तव्हां क्लिक कंदो, इंटर प्रेस कंदो त इहो जेको मॉडल उहो क्रिएट थी वेंदो, रिटर्न वेरिएबल असांजो क्रिएट थी वेंदो। हाणे ॿुधाए थो प्रॉब्लम, हाणे ॾाढो ज़बरदस्त फीचर आहे, जिते को प्रॉब्लम उहो ज़ाहिर थी थो वञे त रिटर्न वेरिएबल इज़ नॉट कनेक्टेड टू द अदर, ज़ाहिर हिकिड़ो ई कनेक्ट न आहे थो, इहो प्रॉब्लम तव्हांखे ॿुधाए थो। ठीकु आहे। अच्छा, उन खां पोइ असां हिकिड़ो ॿियो बि खणी था अचूं। ठीकु आहे। असां ॿियो बि खणी आयासीं, जीअं आयो क्लिक कंदो त असांजो इंटर लाज़मी आहे, हिन में इहो बि क्रिएट थी वियो। उन खां पोइ सर्विस क्वालिटी जो असां ॿियो खणी था अचूं ऐं हिनखे तव्हां हिते खणी आयो। ठीकु आहे। हिनखे तव्हां इंटर कयो त तव्हां निकिरी आयो। ठीकु आहे। ऐं उन खां पोइ असांजो बिहेवियर इंटेंशन आहे, ही आहे, हिनखे बि तव्हां खणी आयो त असांजो ही बि क्रिएट थी वियो। ठीकु आहे। ऐं हिन खां पोइ अञा हेठि अचूं, असां कुझु ॿी बि शयूं आहिनि।
ठीक है। बहरहाल मां ही डेटा सेट भी तव्हां लाइ रखी छॾियां थो, ठीक है। हिन डेटा सेट में कोशिशि करी ऑब्जर्वेशन 100 करे छॾियां त जीअं ॿार जिन दोस्तनि खे पूरो न आहे जेको ट्रायल वर्जन स्टूडेंट वर्जन त उहो बि इन ते आसानी सां कमु करे सघनि, ठीक है। ही बि अची वियो असांजो। ऐं उन खां पोइ ही बैलेंस आहे असांजो, ही बि अची वियो। मां थोरो कोशिशि कयां थो त हिनखे कीअं कमु कजे उहो तव्हांखे थोरो डिज़ाइन सम्झाए वठां। ऐं इन में आख़िर में आहे असांजो रेस्टोरेंट इमेज, ठीक है। ये रेस्टोरेंट इमेज भी असां वटि अची वियो। ये सभु हाणे असां वटि अची विया। हाणे असां वटि सभु जेके असां फाइल अची जेके बि असांजा कंस्ट्रक्ट हाणे असां हिनजो कयूं त हाणे असांखे सभ खां पहिरियों क्वालिटी ऑफ फिजिकल एनवायरनमेंट खे थोरो हेॾे खयूं, ठीकु आहे। ऐं हाणे तव्हां हिनखे चेंज करणु चाहियो था त तव्हां हिनखे ही भी आहे, हिते बि इंडिकेटर खे तव्हां चेंज करे सघो था, ठीकु आहे। ही बि साॻा ई ऑप्शन तक़रीबन हिन में आहिनि। हाइट आहे, शो इंडिकेटर्स आहे, अलाइन आहे। ऐं ॿियो हितां ही ॾाढो तरीक़ो तव्हां हिनखे जीअं सिलेक्ट कंदो त तव्हांखे हिते मिली वेंदो। तव्हां हिनखे जस्ट हिन क्लिक कंदो त इंडिकेटर तव्हांजा होॾे हलिया वेंदा, ठीकु आहे। ऐं इन खां पोइ असांजो ॿियो आहे फूड क्वालिटी ते खणी था अचूं। असां पूरो मॉडल मां डिज़ाइन करे तव्हांखे ॾेखारियां थो। ऐं सिर्फ़ु तव्हां हिनखे हेॾे कंदो त असांजो मॉडल हिते थी वियो। ऐं तव्हां ॾिसो त हिते जीअं कयो था त हिकिड़ो तव्हांखे लाइन नज़र ईंदी हूंदी त जीअं उहो इन जी लाइन जो मक़सदु इहो आहे त तव्हां जेके बि आहे हीअ लाइन अचे थी तव्हांखे, इहा लाइन जो मक़सदु आहे त जीअं तव्हांजे हिकिड़ो जेको वेरिएबल आहे उहो वेरिएबल जे बिल्कुलु अलाइन हुजे, अलाइनमेंट हुजे प्रॉपर। त अॻु में इहो स्मार्ट 3 में इहो हूंदो त अॻियां जेके वेरिएबल अॻिते पोइ हूंदा हुआ त उहो सम्झ में थोरो इशू थींदो हुयो। हाणे उन ॾाढो सुठो इहो मसइलो हल करे छॾियो आहे। ऐं ॿियो जेको असांजो आहे हिनखे हेॾे खणी था वञूं, हीअ सर्विस क्वालिटी आहे। तव्हां हिनखे बि हीअं करे वठो त हीअ सर्विस क्वालिटी जो बि हिते अची वियो, ठीकु आहे। हिते असांजो इहे अची वियो। हाणे असांजा सभई अची विया। अच्छा, उन खां पोइ असांजो आहे इनमें असांजी बैलेंस असां हिते था रखूं मिसाल तौर ते, ठीकु आहे। ॾिसो ही साॻियो अची थो वञे। ऐं उन खां पोइ असांजो आहे रेस्टोरेंट इमेज, ठीकु आहे। ऐं हिनखे बि असां हेठि था करे वठूं। ऐं उन खां पोइ आहे कस्टमर सेटिस्फिकेशन, ठीकु आहे। हिते था रखूं था हिते। ऐं ॿियो असांजो आहे हिनखे असां थोरो ई मथे था करे छॾियूं। ऐं ॿियो असांजो आहे बिहेवियर इंटेंशन, ठीकु आहे। हाणे ॾिसो लाइन अची थी रोज़ अचे त जीअं तव्हां एक्ज़ैक्टली लाइन में हुजो। ऐं हाणे असांजो पूरो मॉडल सेट थी वियो। हाणे असां कनेक्ट कंदासीं। कनेक्ट करणु ॾाढो आसान आहे। क्लिक कयो ऐं तव्हां हिनखे हिन सां कनेक्ट कंदो त हीअ थी वियो कनेक्ट। हिनखे हिन सां कनेक्ट करिणो आहे ऐं वरी हिनखे असां हिन सां कनेक्ट कयूं था। मां थोरो कॉम्प्लिकेटेड मॉडल तव्हांजी सहूलियत लाइ पाण ठाहियां थो। हिनखे कनेक्ट कयो, हिनखे बि तव्हां कनेक्ट कंदा वञो। जिते जिते कनेक्शन जिते जिते इनखे शयूं पूरी मिलनि थियूं त उनजो कलर चेंज थो थी वञे। तव्हांजो ग्रीन जेको आहे हिन कलर चेंज थो थी वञे, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ वरी असां हिनखे इन सां था कनेक्ट कयूं ऐं हिनखे हिन सां था कनेक्ट कयूं, हिनखे हिन सां कनेक्ट जीअं कयोसीं त असांजो सॼो मॉडल सेट थी वियो। ऐं हाणे तव्हां इन मॉडल खे जेको आहे उहो सिलेक्ट करे तव्हां इनखे अच्छा हिन में हेठि वञे। अच्छा ही आहे ज़ूम, ठीकु आहे। तव्हां हिनखे थोरो घटि बि करे सघो था पंहिंजी सहूलियत मुताबिक़, ठीकु आहे। ऐं हाणे असांजी ज़ूम थी वियो। अच्छा, हाणे असांखे हिनखे सिलेक्ट में वञिणो पवंदो। सिलेक्ट में वञी करे असां हिनखे थोरो अॻिते। अच्छा, हिन में थोरी असांजी ग़लती थी वई आहे। अच्छा, हिन में असांजी ग़लती ही असांजो कनेक्ट हिन सां निकिरी वियो आहे, ठीकु आहे। हाणे असांजो पूरो थी वियो। हाणे तव्हां हिनखे अच्छा हिनखे सिलेक्ट करे हेठि वञी करे वरी तव्हां हिनजो थोरो हिनखे वधाइणु घुरो त तव्हां उहो बि वधाए सघो था। इहो ॾाढो सुठो फीचर आहे, ठीकु आहे। हाणे असांखे हीअ अची वियो ऐं हिनखे तव्हां हेठि मथे करे हीअं बि करे सघो था, ठीकु आहे। ऐं तव्हांजी हिनखे बिल्कुलु सम्झ अची वञे। अच्छा, हाणे हीअ असांजो थी वियो। हाणे असां अचूं था हिन ॿिया कहिड़ा ऑप्शन्स आहिनि हिन में। असां मिसाल थी त तव्हां सम्झी इंडिकेटर जी आहे। उन खां पोइ तव्हां शेप आहे हिन में अंदरि। तव्हां हिनखे अंदरि शेप में तव्हां कुझु चेंज करणु चाहियो कलर त उहो कलर बि हिन में चेंज करे सघो था। मिसाल असां हीअ था कलर करणु चाहियूं तव्हां ॾिठो त हिते इहो इम्पैक्ट पइजी वियो, तव्हांजो कलर चेंज थी वियो। अच्छा, हिते तव्हांजो आहे त रेक्टेंगल करणु चाहियो था त रेक्टेंगल थी वेंदो तव्हांजो। तव्हां हिनखे हेक्सागोन करणु चाहियो था त उहो पुराणे में इहे फीचर असांजा न हुया, ठीकु आहे। या तव्हां हिनखे सर्कल करणु चाहियो त उहो बि तव्हांजो थी वियो, ठीकु आहे। उन खां पोइ हीअ बॉर्डर आहे ऐं हिनजी जेको आहे उन बॉर्डर खे तव्हां चेंज करणु चाहियो था कोई बि हिनखे बॉर्डर त उन लाइ बि मुख़्तलिफ़ कलर तव्हां वटि आहिनि त उहो तव्हांजो बॉर्डर तव्हांजो चेंज थी वियो। ऐं हिन बॉर्डर खे तव्हां वधाइणु चाहियो था त इहो बॉर्डर वधी वेंदो ऐं इहो वापसि बि थी वेंदो। अच्छा, हिन में अंदरि बि जेको टेक्स्ट आहे ही टेक्स्ट आहे। इन टेक्स्ट खे बि तव्हां चेंज करे सघो था पंहिंजी सहूलियत मुताबिक़, ठीकु आहे। इहे कुझु ऑप्शन्स तव्हांजे साम्हूं रखी पिया आहिनि हिनखे, ठीकु आहे। हाणे ई कुझु अच्छा हिन कलरिंग जो बि करे सघो था। ऐं वरी जेके तव्हां चओ था त बाय डिफॉल्ट जेको हुयो उनखे कंदासीं त जेके हिनखे जस्ट प्रेस कंदो जेका बि तव्हां एडिटिंग कई सॼी एडिटिंग तव्हांजी ख़तमु थी ऐं बाय डिफॉल्ट पोज़ीशन ते तव्हां अची वेंदव।
ठीकु आहे। हीउ ॾाढो सिंपल तरीक़ो हुयो हिन में जेको आहे शयुनि खे सेट करण जो। हाणे असां जेकॾहिं वञूं कैलकुलेट में असां कयूं त कैलकुलेट क्लिक कंदासीं, असांखे उहो ॾिसो तव्हांखे साॻियूं शयूं मिली रहियूं आहिनि। PLS हाणे हिन में स्टैंडर्ड एल्गोरिथम आहे। हाणे जेको आहे त जेके स्टैंडर्ड एल्गोरिथम सां जॾहिं तव्हांजो कॉम्बिनेशन हुजे तव्हांजे रिटर्न वेरिएबल जा, सिर्फ़ु उहे जेके आहिनि से फॉर्मेटिव स्टैंडर्ड एल्गोरिथम रन कंदासीं। पर जेकॾहिं इहे इन में सिर्फ़ु जेके तव्हांजा रिफ्लेक्टिव आहिनि असां कंसिस्टेंट एल्गोरिथम रन कंदासीं। ठीकु आहे। असांजा सभई जेके उहे असांजा पंहिंजो रिफ्लेक्टिव आहिनि, इन करे असां कंसिस्टेंट एल्गोरिथम रन कंदासीं। ऐं इहा PLS कंसिस्टेंट बूटस्ट्रैपिंग जेका असां इस्तेमालु कंदा आहियूं हाइपोथेसिस खे टेस्ट करण जे लाइ। ठीकु आहे। असां अच्छा उन खां पोइ तव्हां ॾिसो था ही CTA कंफर्मेटरी ट्रायल एनालिसिस आहे, IP में ॿार इन जी मुंहिंजी वीडियो बि आहिनि। ठीकु आहे। फी मिक्स आहे एंड जेको आहे तव्हांजो प्रिडिक्शन ओरिएंटेड सेगमेंटेशन आहे, बूटस्ट्रैपिंग आहे। ई सभु शयूं हिन में अची थियूं। जेके बि टेक्निक तव्हांजो हुन में सभु टेक्निक हिन में बि आहिनि। ठीकु आहे। हिन खे तव्हां क्लिक कंदासीं त असांखे जेको बि पूरो टेक्निक आहे उनजो बॉक्स असांखे मिली थो वञे। ठीकु आहे। हाणे तव्हां छा था करणु चाहियो, PLS सेटअप आहे, तव्हां हिनखे फैक्टर एनालिसिस था करणु चाहियो या इन जो पाथ था चेक करणु चाहियो। हाणे हीअ स्टैंडर्डाइज़ तव्हांखे डेटा स्टैंडर्डाइज़ खपे, अनस्टैंडर्डाइज़ या बेन सेंटर्ड खपे। असांखे फ़िलहालु स्टैंडर्डाइज़ खपे ऐं हीअ डिफॉल्ट आहे। डिफॉल्ट ठीकु आहे। ठीकु आहे। अच्छा उन खां पोइ हीअ आहे रेटिंग स्कीम आहे, उन वांगुरु साॻियो जेके हुयूं। ठीकु आहे। ऐं उन खां पोइ हीअ टाइप ऑफ रिज़ल्ट तव्हांखे ही थोरो बाय डिफॉल्ट। ठीकु आहे। ही आहे टाइप ऑफ रिज़ल्ट तव्हांखे थो मिली वेंदो। सो बहरहाल असांखे फैक्टर खपे ऐं उन खां पोइ असां स्टार्ट जेके तव्हांखे वधीक इन में का शइ ज़रूरत आहे त तव्हां मोर इंफॉर्मेशन हिते वञी सघो था। ठीकु आहे। ऐं असां स्टार्ट कैलकुलेशंस। अच्छा हाणे इन खां पोइ असांखे जेके रिज़ल्ट्स असांखे मिली विया आहिनि। हाणे हिन में तव्हांजो ही पाथ कोएफिशिएंट्स आहिनि जेके तव्हांखे मिली इनडायरेक्ट तव्हांजा आहिनि। ऐं इन खां अलावा असांजा इन में पाथ टेबल इफेक्ट आहे, एफ स्क्वायर जेके बि हुन में SmartPLS 3 में जेके रिज़ल्ट अचनि थियूं साॻियूं रिज़ल्ट हिन में बि असांखे अची थी वञनि। ठीकु आहे। उन खां पोइ आउटर मॉडल आहे। ठीकु आहे। हू इनर मॉडल है। आउटर मॉडल में असांजो आउटर लोडिंग्स अची थी वञनि। ठीकु आहे। आउटलोडिंग्स तव्हांजो अची वियूं। ठीकु आहे। इन में तव्हांजो वरी R स्क्वायर आहे, क्रोन बाय अल्फा आहे, इहे सभु रो इहे सभु शयूं अची थी वञनि तव्हांजो। ठीकु आहे। इन खां अलावा हिन में इहो मैजिक जेको मां चवंदो आहियां उहो मैजिक बि हिन में अची वियो आहे, जेको तव्हांखे ॿुधाए थो कंहिंजा केतिरा वधीक सिग्निफिकेंट इम्पैक्ट आहे, इहो बि तव्हां करे सघो था। अच्छा हिन में हिकिड़ो ॿियो बि फीचर आहे, तव्हां क्लिक कंदव त तव्हांखे ॿुधाईंदो त भई जेको आहे तव्हांजो रो इहो आहे, एवरेज AV आहे, क्रोन बाय अल्फा आहे ऐं कंपोज लाइबिलिटी। भले तव्हां हिन में अंदरि न बि वञो, जेकी जस्ट तव्हां क्लिक कंदो तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। अच्छा ऐं अच्छा हिनखे ॿियो बि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। ठीकु आहे। तव्हां हिनखे क्लिक कंदव त तव्हांखे हिन जे ऐं हिन जे मुक़ाबले में तव्हांखे रिज़ल्ट्स हिन में मिसाल जी 4 रिज़ल्ट असां वटि आहिनि। ठीकु आहे। ऐं हिते असांजो वरी 6 रिज़ल्ट्स आहिनि। फ़र्क़ु छा आहे? फ़र्क़ु इहो आहे त हीउ जेको असांजो डिपेंडेंट वेरिएबल आहे ऐं हीउ असांजो इंडिपेंडेंट वेरिएबल आहे। त हिन में असांखे उते बि इहा बि ख़बर पइजी वई त इंडिपेंडेंट वेरिएबल असांजो कहिड़ो आहे। त हाणे इंडिपेंडेंट वेरिएबल ते हमेशह R स्क्वायर हुजे, तव्हांखे उहो R स्क्वायर जी वैल्यू बि एडजस्टेड R स्क्वायर जी वैल्यू बि मिली थो वञे ऐं हीउ R स्क्वायर तव्हांजो त हीउ सभु रिज़ल्ट असांजा अची था वञनि। ठीकु आहे। अच्छा हिनखे तव्हां अॻिते पोइ बि करे सघो था, जीअं हुन में SmartPLS में तक़रीबन साॻियूं काफ़ी साॻियूं शयूं बि आहिनि ऐं कुझु नयूं शयूं बि आहिनि। ठीकु आहे। ऐं इन खां पोइ हीउ ग्राफिकल बि आहे, हीउ टोटल इफेक्ट्स अची असांजा अची विया। ठीकु आहे। ऐं इन खां पोइ असांजा आउटर लोडिंग्स आहिनि, आउटर वेट्स आहिनि तव्हांजा। ठीकु आहे। ऐं हिन में तव्हां हिनखे रिपोर्ट बि करे सघो था रिज़ल्ट्स खे। ठीकु आहे। रिज़ल्ट्स में तव्हांजो वरी इहे साॻी अची विया त ही पाथ कोएफिशिएंट आहे जंहिंमें कस्टमर सर्विस जो इम्पैक्ट, बिहेवियर इंटेंशन ते केतिरो आहे, फूड क्वालिटी जो इम्पैक्ट तव्हांजो रेस्टोरेंट इमेज ते केतिरो आहे ऐं वैल्यूनि ते तव्हांजो केतिरो आहे। हिनखे तव्हां हिनजी साइज़ वधाए सघो था, ज़ूम आउट बि करे सघो था त जी साइज़ वधी तव्हांखे सम्झ अची वञे, कॉपी टू एक्सेल बि करे सघो था ऐं कॉपी टू R बि करे सघो था। ठीकु आहे। ही R वेट आहिनि तव्हांजा, उहे साॻा ई वेट्स आहिनि। जेके रिज़ल्ट्स तव्हांजो आहिनि उहो टेबल फॉर्म में तव्हांखे सभु रिज़ल्ट मिली वेंदो आहे तव्हांजो। R स्क्वायर तव्हांजी अची वई। ठीकु आहे। हाणे उनजा ग्राफ जेके अचनि पिया हुन में उहो ग्राफ बि तव्हांजा अची था वञनि हुन में। ऐं हीउ जेके एडजस्टेड R स्क्वायर जा ग्राफ आहिनि ऐं कंसिडर लाइबिलिटी वैलिडिटी आहे, क्रोन बाय अल्फा आहे हर हिक जो ऐं क्रोन बाय अल्फा ही आहे। हाणे हिन में रेड कलर जेको आहे उहो वायोलेशन आहे ऐं इन में जेको ग्रीन कलर आहे उहो अप टू मार्क आहे। ठीकु आहे। अच्छा हिनखे तव्हां जेकॾहिं पंहिंजे हिनखे तव्हां एडिट करणु कस्टमाइज़ करणु चाहियो था त तव्हां इन पूरे चार्ट खे कस्टमाइज़ बि करे सघो था हिन सभिनी सहूलियतुनि जी मदद सां। ठीकु आहे। अच्छा उन खां पोइ की तव्हां हिनखे एक्सेल में तव्हां हिनखे एक्सपोर्ट करणु चाहियो था डेटा खे त उहो बि HTML बि करे सघो था। ठीकु आहे। इहे कुझु जेके कुझु सहूलियतूं हुयूं हिन में
ठीकु आहे। काफ़ी त जेको SmartPLS-3 में डिस्कस कयो रहियो आहे साॻी रिज़ल्ट्स खे त तव्हां सम्झी सघो था। पर मुंहिंजो कमु हिन खे कुझु फीचर्स जेके नवां आहिनि उहे हिन सां मां तव्हांखे मुतारिफ़ कंदो हलां। ठीकु आहे। इहे सभु शयूं असांखे काफ़ी हिन में सुठियूं शयूं मां ख़ासि तौर ते कोई नओं जेको फीचर हिन में आहे उहो गाइज़न क़बूल आहे जेको असांजो जेको वेरिएबल आहे असां जेको तव्हां उनजी एंडोजिनिटी खे असां चेक कंदा आहियूं। ठीकु आहे। हीअ रन ऐप SmartPLS आहे, हिनखे तव्हां रिपोर्ट ते अची सघो था, तव्हां डेटा तव्हां सेव बि करणु चाहियो था। ठीकु आहे। ऐं उन वांगुरु जेको आहे हुनमें हो त हिन में तव्हांजो ही जेको आहे तव्हांजा इंडेक्स अची थी वञे ऐं हिनखे तव्हां जेके रिज़ल्ट हिते अची वेंदा उहे बि हिते तव्हांजा अची था वञनि। ठीकु आहे। त बहरहाल हिन में काफ़ी सुठा ऑप्शन्स बि अची विया आहिनि। जेको मूंखे ख़ासि तौर ते मज़े जो लॻो उहो इहो त भई घटि में घटि तव्हां स्पेस डेटा खे बि तव्हां इम्पोर्ट करे सघो था। ठीकु आहे। दोस्तो हिते हिन वीडियो जो इख़्तिताम कयूं था। मां उमेद कयां थो त तव्हांखे वीडियो काफ़ी पसंदि आई हूंदी ऐं SmartPLS जे हवाले खां तव्हांजा काफ़ी कॉन्सेप्ट क्लियर थिया हूंदा। ठीकु आहे। बहरहाल मां रिव्यू तव्हांखे ॿुधाईंदो रहां त हीउ जेको SmartPLS-4 आहे इहो अगस्त में रिलीज़ थींदो। हीउ हिनजो हीउ सम्झो त ट्रायल आहे त चेक करणु चाहिनि था त हिन में का ग़लती का ख़राबी या का कमी कोताही आहे त उहो असांखे ख़बर पइजी वञे। जेके तव्हां हिनखे रन करे का कमी कोताही महसूसु कयो था त तव्हां हुनखे रिपोर्ट बि करे सघो था। त जॾहिं हू फाइनल हिनखे बाक़ाइदा लॉन्च कंदा त उन जी सभु शयूं आणींदा। आख़िर में तव्हांजी तमामु वॾी महिरबानी। वीडियो खे तव्हां आख़िर में ॾिठो। रिक्वेस्ट वरी बि आहे त चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, कमेंट कयो त जीअं वधि खां वधि इहो मैसेज जेको आहे दोस्तनि ताईं पुॼे। आख़िर में तव्हांजी तमामु वॾी महिरबानी।